नजरवास न्यूज़ में भली कार मया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ बिजली की लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण बाबत अहम इजलास। मुल्क में जारी बिजली के बहरान के हल करने ते ख़यालन की रेवट। वज़ीर आज़म बंद पावर प्लांट की बिना देर बहाली जो हुक्म। वज़ीर आज़म इख्तियारन के हुक्म दिनो आहे बिजली की लोड शेडिंग के हवाले से रिपोर्ट बिना देर पेश कई वने। सूबन के पीअण के पानी और ज़रई सहूलतुन की फ़राहमी बाबत मामलन के तरजीही बुनियादन ते हल कयो वने। उन दस में इरसा सूबन से मुशावरत और आज़ादी से फ़ैसलो करे। सिंध के घरू खाते सूबे में कारोबारी वक्त ते पाबंदियुनि वारो हुक्म नामू वक्ती तौर ते मुअतल करे छॾियो। घरू खाते जो चवण आहे त फ़ैसिलो ईद उल अज़हा जी मुनासिबत सां कयो वियो आहे। पाबंदियुनि जो नोटिफिकेशन 11 जुलाई ते हिकु भेरो ॿीहर लागू थींदो। रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर कोच बलूचिस्तान के ज़िले शेरानी के इलाइक़े सरदाना वटि खाई में किरी पई। 19 मुसाफ़िर फौत 12 ॼणा ज़ख़्मी। इंतज़ामिया मूजिब कोच से बरसात और ओवर स्पीडिंग सबब हादसो पेश आयो। लाशन ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ज़ोब ऐं डेरा इस्माइल खान मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मियुनि मां कुछ ज़ख़्मियुनि की हालत ॻणती जोगी ॿुधाई थी वञे। हैदराबाद शहबाज शरीफ पारां हादसे में जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदादी सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत। नौशर अफरोज भिरिया रोड करौंडी समेत सिंध के मुख्तलिफ शहरन में बरसात जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते मूजिब अॼु खां कराची में गजगोड़ से तेज़ बरसात पवण, मामूल खां वधीक तेज़ हवाऊं घुलण ऐं आंधारी जो इम्कान है। थरपारकर, उमरकोट, सांगड़, बदीन, मीरपुर खास, टटे, हैदराबाद, टनो मोहम्मद खान, टनो लहर, दादू, यामशोरे में भी गजगोड़ से बरसात पइजी सके थी। शहरी इलाइक़नि में बोड जो इम्कान। समुंड में 4 सबब मुहाणन के ऊने समुंड में न वञण की हिदायत। जीएस मुहास तरफा पानी की खोड़। सिंधु दरिया ते पंजाब के कब्जे। सिंध में धारनि की आबादकारी और महंगाई खिलाफ हैदराबाद में वाधूआ वटि क़ौमी शाहराह ते धरणो। चेयरमैन रियाज़ टांडियो की अगवानी में लगल धरणे में वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली की लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। मौसम में बेहतरी अचण ऐं हफ़्तेवार मोकल सबब बिजली की घुर्ज में घटिताई बावजूद शहरन में 8 कलाक और ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में 10 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। पाकिस्तान पेट्रोल डीलर्स एसोसिएशन 19 जुलाई खां सॼे मुल्क में एहतजाज तौर पेट्रोल पंप बंद करने की धमकी ॾेई छॾी। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन के चेयरमैन जो चवण आहे त मौजूदा लागत ते पेट्रोल पंप नथा हलाए सघजनि। जेकॾहिं 19 जुलाई ताईं कमीशन मार्जन त 6% न कयो वियो त एहतजाज तौर पेट्रोल पंप बंद कया वेंदा। सिंध समेत सॼे मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 2 माण्हू फौत थी विया। हाकारी केस जी शरह 4% जे वेझो पहुची वई। सेहत बाबत क़ौमी इदारे मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 650 हाकारी केस रिपोर्ट थिया। 138 मरीज़नि की हालत ॻणती जोगी।